अवांखे अपडेट कंदालू। अहम खबर है मीरपुर बठोरो मां ॻोठ गोहराम खाड़क वटां फसल मां पीरसन जो लाश ठाहियो है। बिल्कुल नाज़रीन, लाश की सुञाणप मोहम्मद खाड़क तौर थी है। वारसन लाश जो पोस्टमार्टम करण का इनकार कर छॾियो है। अपडेट कयूं पिया मीरपुर बठोरो मां ॻोठ गोहराम खाड़क वटां फसल मां पीरसन जो लाश ठाहियो है। लाश की सुञाणप मोहम्मद खाड़क तौर थी है। वारसन पोस्टमार्टम करण का इनकार कर छॾियो है। खबर वासा शेयर कंदालू। अहम खबर है मीरपुर बठोरो वेझो ॻोठ गोहराम खाड़क वटां फसल मां पीरसन जो लाश ठाहियो है। लाश की सुञाणप मोहम्मद खाड़क तौर थी है। वारसन लाश जो पोस्टमार्टम कराइण का इनकार करे छॾियो है। तफ़सील मालूम कंदासीं। इंतजार खटी खाजी इंतजार अपडेट कजो। मीरपुर बठोरो में वेझो जेको ॻोठ गोहराम खाड़क में 50 वरनि जो जेको मोहम्मद खाड़क है उनजो लाश ठाहियो है। जॾहिं इतला मिलण ते जाती चौक पुलिस ऐं वारसन मौजूद जेको आहे उते पहुची लाश खे पंहिंजी तहवील में वठी पहिरियों अस्पताल बठोरो मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त लाश खे जेको कार्रवाई जॾहिं डॉक्टर तस्दीक कई है कि लाश जेको आहे तकरीबन 7-8 कलाक अॻे जेको आहे हार्ट अटैक हुअण सां पोइ जेको आहे मौत थियो है। जी ठीक है, इंतजार, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां।